पीपल्स पार्टी की मरकज़ी अगवान एमएनए डॉक्टर नफीसा शाह जिलानी चयो आहे त पाकिस्तान की पूरी क़यादत कोशिश है त अमरीका ऐं ईरान जंग ख़त्म थिए। हुन चयो त पाकिस्तान जंग रोकाइण लाइ बहितरीन किरदार अदा करे रहियो आहे। सिफारतकारी जंगियुनि खां बहितर आहे। पीपल्स पार्टी की मरकज़ी अगवान एमएनए डॉक्टर नफीसा शाह जिलानी खैरपुर में समाजी तंजीम वुमेन रिसोर्स सेंटर पारां औरतुनि जे आवाज़ के वधाइण जे उनवान हेठि सेमिनार के खिताब कंदे वधिक चयो त औरतुनि खे मुआशरे में पंहिंजो आवाज़ बुलंद करण जी तमामु घणी ज़रूरत आहे। हुन चयो त तरक़ी याफ़्ता समाज लाइ औरतुनि जो बाइख्तियार हुजणु इंतहाई ज़रूरी आहे। तालीम, शऊर ऐं क़ानूनी ॼाण ज़रिए औरतुनि खे पंहिंजा हक़ हासिल करणु घुरिजनि। एमएनए डॉक्टर नफीसा शाह जिलानी चयो त रुबीना चांडियो, फहमीदा लगारी ऐं शुमाइला चांडियो केस इंतहाई अफ़सोसनाक आहिनि। गैरत जे नाले ते औरतुनि खे क़त्ल करणु इंतहाई वॾो ॾोह आहे। हुन चयो त रुबीना चांडियो वारो केस हिकु क़त्ल आहे। पुलिस कार्रवाई करे कातिलनि खे गिरफ़्तार कयो आहे। कातिलनि खे सख़्त खां सख़्त सज़ा अचणु घुरिजे। हुन चयो त रुबीना चांडियो केस में तमामु सबूत मौजूद आहिनि। पुलिस पंहिंजो कमु कयो आहे। हाणे जुडिशरी खे ॾिसणु घुरिजे उहो केस चालान खां पोइ सज़ा में कीअं थो तब्दील थिए।